नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾखण में ख़बर ॾींदा हलूं। ॾखण में 24 ॾींहं लॉकडाउन जारी। हुकूमत तरफ़ां लॉकडाउन दौरान बेरोज़गार मुस्तहिक माण्हुनि खे राशन फ़राहम करण वारे ऐलान ते अमल न थी सघियो। बुख जा सतायल शहरी लॉकडाउन तोड़े दुकान खोले वेही रहिया आहिनि। शहर में अवाम हुजूम जी सूरत हाल में घुमंदे पिणु नज़र ईंदी रही। पुलिस तरफ़ां लॉकडाउन में नरमी, इन हवाले सां शहरनि जे समाजी अॻवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिक तरफ़ वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि इदारनि खे कोरोना जहिड़े ख़तरनाक वबा मां बचाइण लाइ लॉकडाउन सख़्तु करण जूं हिदायतूं जारी थो करे त ॿिए पासे पुलिस संदुर ऐलान खे होॾे लॉकडाउन ते अमल कराइण खां क़ासिर नज़र अचनि था। लॉकडाउन में सख़्ती सबबि गैर ज़रूरी दुकान खुलियल हुअण करे अवाम जो वॾो रश वबा खे वधीक पखिड़िजण खे दावत ॾियण मिसाल आहे। साफ़िन पारां पुछा करण ते दुकानदारनि ॿुधायो त वज़ीर आला सिंध ऐलान कंदो रहियो आहे पर अमल नथो थिए ऐं न हिन वक़्त ताईं राशन मिलियो, न वरी बंदि दुकान जो किरायो माफ़ थो थिए। मासूम बचड़ा बुखूं काटे रहिया आहियूं, पोइ कीअं घर में वेहूं। हुकूमत लॉकडाउन ते बहितर नमूने अमल कराइण सां गॾु लॉकडाउन मुतासिरनि जी पिणु सहायता करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।